शदाद कोट में बढ़ती हुई बदअमनी ने शहर के शरीफ और अमन पसंद शहरियों को शहर छोड़ने पर मजबूर कर दिया, क्योंकि शहर और शहरी इस वक्त चोरों, लुटेरों और डाकुओं के निशाने पर हैं, जबकि एसएसपी कंबर शदाद कोट अपनी मुकम्मल टीम के साथ अमन व अमान कायम रखने में नाकाम जा रहे हैं। इन वक्त सजी सिंध बदअमनी जो वर चढ़ियल आहे, पर शदाद कोट शहर काफ़ी साल का बेहतर हो अमन अमान के हवाले से, पर गुज़िरियल साल का वठी इंतहाई हिते भी बदअमनी फैलिजी वही आहे। ताज़ो परसराम जो मीर साहब जो माण्हू सॾियो वेंदो आहे, उन जे भाणे जे घर में भी धाड़ो लगो आहे जेको लखन में आहे। उन को अलावा हर आए ॾींहुं मोटरसाइकिलूं, मोबाइलियूं, इन खां ॿ ॾींहं अवल वरी मुंहिंजे भाउ खां मुंहिंजे पाड़े में घर खां थोरो ॿाहिरि मेन रोड ते घर अचे पियो दुकान बंदि करे, तो उन खां फुर कई अथऊं, मोबाइल खसी अथऊं, थां जेके हुयसि मानी वारा, उन्होंने सम्झो त इन में माल हूंदो, उहे थां भी उन खां खणी आहिनि, जेके पैसा हुजनि खीसे में उहे भी खणी आहिनि। त इहो हर आए ॾींहुं इहो ज़ुल्म हले थो पियो, हितां जी हुकूमत ख़ामोश लगी पिया। असांजा इदारा छा था कनि? जॾहिं अमन अमान न हूंदो त असांखो टैक्स छा था वठनि? त पोइ तव्हां छॾियो थाणनि खे, घर वञी वियो, हर को पंहिंजी हिफ़ाज़त पाण कंदो, जेको थियो इहो ईअं ई निज़ाम हलंदो, तव्हांजे आसिरे खां पोइ बि भलो हलंदो, पछाड़ी इहो टैक्स जा पैसा त बचंदा। दूसरी जानिब यहाँ के मुंतखब नुमाइंदे सिर्फ बराए नाम नुमाइंदगी के फ़राइज़ सर अंजाम दे रहे हैं, क्योंकि सरेआम लूट मार करने वाले चोरों और डाकुओं से मुंतखब MPA के अपने करीबी दोस्त भी महफूज नहीं, जो सरेआम लुट रहे हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शदाद कोट।